मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं केतिरी मिक़दार में जेकॾहिं जिस्म खां खून निकिरे त वुज़ू फ़ासिद थींदो। जिस्म जे कंहिं बि उज़वे खे धकु लॻो, कंहिं बि जिस्म जे उज़वे खे धकु लॻो, अगरि तव्हां वुज़ू सां आयो, अगरि उहो जिस्म जो टुकुरे खां रत निकिती ऐं उते ई बीह रही यानी हेॾे होॾे नथी वञे त वुज़ू फ़ासिद न थी वञे। टाइम वुज़ू इन में फ़ासिद न थींदो। अगरि उहा जिस्म जे उन टुकुरे खां रत हेठि वेही करे हले थी, हाणे तव्हांजो वुज़ू फ़ासिद थी वियो। कॾहिं कॾहिं बंदो नमाज़ से ईंदो आहे, मस्जिद जे अंदरि धकु लॻो, वुज़ू करे आयो, अॻिते धकु लॻो, ॾिठो यार हाणे नेम रत वेही पई आहे। हाणे ॾिसो जेकॾहिं उहा रत उते ई बीठी आहे, जंहिंमहिल आहे अॻिते सुरे बि नथी, न ई हेठि लहे थी न ई मथे चढ़े थी, त वुज़ू बरक़रार आहे। अगरि जेकॾहिं उन खां तजावुज़ करे थी, हली पए थी, त पोइ वुज़ू फ़ासिद थी वियो। अच्छा, पोइ जेको आहे वुज़ू फ़ासिद थी वियो, साथी साईं टेंशन न वठनि, इहो थींदो रहंदो आहे। उन सूरत में वुज़ू फ़ासिद थी वेंदो। रत जंहिं टाइम जिस्म जे कंहिं बि टुकुरे खे धकु लॻो, उन खां रत वेही हेठि हले थी, त वुज़ू हाणे तव्हांजो फ़ासिद थी वियो। अगरि रत उते ई बीठी आहे त वुज़ू हाणे फ़ासिद न थींदो। इहो मसइलो तमामु साथी ज़हन में रखनि।